अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था तरियल करेला। ऐं करेला ख़ाली कोन तरबा, इन्हनि सां गॾु असां विझंदासीं ही ॿ बसर आहिनि कटियल, ही हिकिड़ी अंबड़ी आहे वॾी साइज़ जी कटियल, ॿ सावा मिर्च कटियल आहिनि। मिर्च ॾाढा तेज़ आहिनि, इन जे लाइ मां इन जा ॿिज कढी छॾिया आहिनि। ऐं मसालो जेको पवंदो उन में 1 टीस्पून ॻाढ़ा मिर्च पीठल, 1 टीस्पून, 1 नंढो चमचो धाणा पीठल, ऐं उनखां सवाइ ही थोरो लूणु, छो त करेलनि खे त लूणु ॾिनल हो, करेला जेके फ्राई पिया थियनि, ऐं बसरनि ऐं अंबड़ियुनि जे करे मां हिन में पोइ थोरो लूणु शामिलु कंदमि। हाणे करेलनि खे मां लूणु ॾेई कुझु टाइम रखियो हो, पोइ मां हिननि खे ढक ॾेई पचायो आहे, त हिननि जो पंहिंजो पाणी सुकी वियो आहे ऐं थोरा तरिजी विया आहिनि। हाणे असां बसर विझंदासीं ऐं असां हिनखे एतिरो तरींदासीं जो बसर चङी तरह सां फ्राई थी वञनि, चङी तरह सां तरिजी वञनि। जॾहिं बि हीअ मौसम ईंदी आहे त अंबड़ियुनि जी, त असां ज़रूरु तरियल भिंडियुनि में, तरियल करेलनि में अंबड़ियूं विझंदा आहियूं। ॿी ॻाल्हि इहा त भिंडियूं ऐं करेला त सॼो सीज़न, सॼो हाणे त सियारे में बि मिलनि था, पर असां न खाईंदा आहियूं, छो त भाॼीअ जो मज़ो मुंदि सां आहे, उनजी मौसम सां मज़ो आहे। असां ॾिसो सॼो ऊन्हारो असांखे 8 महीना तक़रीबन 9 महीना ये भिंडियूं, करेला, कद्दू, मेहा ये भाॼियूं खाइणियूं हुजनि, पोइ सियारे में बि उहे ई खाऊं त पोइ बाक़ी फ़ाइदो छा। इन करे असां वटि असांजे घर में रिवाजु हूंदो हो त अगरि अगस्त सितंबर में गुल गोभी ईंदी बाज़ार में, त असांजे घर वारा न वठंदा, चवंदा न या अणमुंदाई थी आहे, पोइ जॾहिं सियारो शुरू थींदो त असां वठंदासीं। त हाणे मां पाण उहे कंदी आहियां, जीअं अम्मा जन कंदियूं हुयूं, त जेका जंहिं मौसम जी भाॼी हुजे उनजो मज़ो उन मौसम में हूंदो आहे। सो मार्केट में शयूं त अवेलेबल हूंदियूं आहिनि, पर मां वठंदी न आहियां। सो असां ही एतिरी देरि हिनखे पचाईंदासीं जो ही बसर जेको आहे काफ़ी पची वञे। सो हीअ तव्हांखे रेसिपी ज़रूरु वणंदी, ऐं अगरि तव्हांखे मुंहिंजी रेसिपीज़ वणंदियूं हुजनि, मुंहिंजी वीडियोज़ वणंदियूं हुजनि त लाइक बि कयो, शेयर कयो फ्रेंड्स सां, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। मुस्तक़बिल में ज़िंदगी अगरि रही त घणो कुझु तव्हां सां शेयर करण जो मुंहिंजो प्लान आहे। सो जेकॾहिं चैनल सब्सक्राइब कंदव ऐं सब्सक्राइब वारे लफ़्ज़ सां गॾु उते हिकिड़ो नंढड़ी घंटी ठहियलु हूंदी आहे, हिकिड़ो बेल आइकन हूंदो आहे, उनखे दॿाए छॾींदव त जीअं मुंहिंजी वीडियो ईंदी उनजो नोटिफिकेशन तव्हांखे मिली वेंदो। सो हाणे मां ही कंटिन्यू रखां थी हिनखे फ्राई करणु। बसर कुझु तरिजी वेंदा, पोइ हिन में मां सावा मिर्च ऐं अंबड़ियूं विझंदमि ऐं थोरो लूणु शामिलु कंदमि, जेतिरो बसरनि ऐं अंबड़ियुनि जेतिरो। पोइ हिनखे मां पचाईंदमि ढक ॾेई, ऐं जॾहिं अंबड़ियूं ॻरी वेंदियूं, बसर बि सॉफ्ट थी वेंदा, त पोइ मां आख़िर में हिन में सुका धाणा ऐं ॻाढ़ा मिर्च विझी ऐं हिनखे बाहि बंदि कंदमि, पोइ खाइण लाइ तयारु हूंदो। सो हाणे थोरी देरि इंतज़ारु कयूं था त हीअ बसर प्रॉपरली चङे नमूने सां तरिजी वञनि। बसर तरिजनि पिया, ऐं करेलनि खे पहिरियों खां तरणु ज़रूरी आहे, उन सां न जे ॿई शयूं गॾु बि तरे सघो था, उन सां गॾु तव्हां अंबड़ियूं बि विझी छॾियो, मिर्च बि, पर उहो टेस्ट न ईंदव, उहो ज़ाइक़ो न ईंदो। इन करे उहा कचाइप इन्हनि जी करेलनि जी ख़तमु थियणु खपे। ऐं जॾहिं उन्हनि खे ढक ॾेई पचाइजे थो त उन जेको बि पाणी निकिरे थो उन में उहो थोरा ॻरी था वञनि ऐं पाणी उन्हनि जो उते ख़ुश्क थी वेंदो। अक्सर माण्हू ईअं कंदा आहिनि त भई करेलनि जी कड़ाण या कोड़ाण कीअं ख़तमु कजे। मूंखे त सम्झ में न ईंदो आहे, छो हिन शइ जो अलाह साईं हिन जो ज़ाइक़ो, हिन जा फ़ाइदा इन कोड़ाण में ई रखिया आहिनि। अगरि हीअ रतु साफ़ु कंदो आहे करेलो, या शुगर जे मरीज़नि लाइ चवंदा आहिनि त उनजे खाइण लाइ सुठो आहे, त सिर्फ़ु इन करे जो हिन जी जेका इहा कसारप आहे उन में फ़ाइदा आहिनि। पोइ जॾहिं असां करेलनि खे लूणु ॾेई चिथे कुटे निपूड़े अलाए छा छा विझी जतन करे मायूं उनजो पाणी कढी छॾींदियूं आहिनि, कोड़ाण कढी छॾींदियूं आहिनि, पोइ बचियो छा, भोग बचियो हिकिड़ो, उनजो फ़ाइदेमंद शयूं त निकिरी वियूं सॼियूं। पोइ मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त हिन जो मज़ो, हिन जा सॼा फ़ाइदा हिन जी कोड़ाण में आहिनि। इन करे असां कॾहिं बि, मां सिर्फ़ु जॾहिं लूणु ॾेई रखंदी आहियां न, कुदरती तरह जेतिरो पाणी निकिरी वियो बसि उहो कढंदमि, निपोड़ींदी बि न आहियां। ऐं छो त हिन जो फ़ाइदो हिन जी कोड़ाण में आहे, तंहिंजे करे कॾहिं बि हिननि सां इहा तादी न कजे जो हिननि खे चिथे कुटे निपूड़े सॼी हिन जी रस, सॼा जूसिस कढी छॾिजनि, को फ़ाइदो न आहे पोइ भोग खाइण जो। त सिर्फ़ु पेट त न आहे भरिणो न,
खाधो अहिड़ो हुजे जेको ग़िज़ाइयत सां भरपूर हुजे, खाओ त घटि में घटि उन मां तव्हांखे कुझु हासिलु त थिए। लूणु मिर्च पंहिंजी मर्ज़ीअ सां खणी थो सघिजे। हाणे जीअं मां हिन में सावा मिर्च थी विझां, इन करे ॻाढ़ा मिर्च मूं सिर्फ़ु हिकिड़ो नंढो चमचो खयां आहिनि। सो मिर्च छो त सावा ॾाढा तेज़ आहिनि, त लूणु बि ईअं आहे जंहिंखे जेतिरो पसंदि हुजे। कोशिशि कजे हिकिड़ो नॉर्मल टेस्ट रखिजे, छो त हद खां वधीक बि का बि शइ जेका आहे उहा नुक़सानदेह आहे, त कॾहिं बि उनजी ज़्यादती न हुजणु खपे कंहिं बि शइ जी, लूण जी या मिर्चनि जी, मसालनि जी। हिकिड़े लिमिट में, हिकिड़ी हद में सुठा था लॻनि। बसर मुंहिंजो तरिजी चुको आहे। हाणे मां हिन में अंबड़ी विधियूं आहिनि ऐं सावा मिर्च, ऐं हिन सां गॾु मां हिन में थोरो लूणु विझंदमि, हल्को, जेको हिननि बसरनि ऐं अंबड़ियुनि जे ज़ाइके खे बैलेंस करे। हिनखे मां मिक्स कयां थी, उनखां पोइ मां हिनखे ढकु ॿियो पचाईंदमि। हीअ बसर तव्हां ॾिसंदा हूंदव फ्राई थी विया आहिनि काफ़ी, ईअं बि न हुजे सफ़ा डार्क ब्राउन बि न थी वञनि, छो त अञा हिननि खे ढकु ॾींदासीं त इहे अञा पचंदा। करेला अॻु में ई पकल हुया, बसर बि तक़रीबन पची विया आहिनि। हाणे असां विधियूं आहिनि गिदामड़ियूं ऐं इहे अंबड़ियूं ऐं सावा मिर्च, त हाणे असां हिनखे एतिरो ढकु ॾेई पचाईंदासीं जंहिंमें हीअ असांजूं अंबड़ियूं बि पची वञनि, सावनि मिर्चनि जो ज़ाइको ऐं ख़ुशबू बि हिन में अची वञे, ऐं बसर बि कुझु अञा वधीक फ्राई थी वेंदा। सो जॾहिं ही ॻरी वेंदियूं अंबड़ियूं, प्रॉपर पची वेंदो, त असां हिन में मिर्च ऐं धाणा पीठल मिलाईंदासीं। ऐं बाहि मां हिनजी हल्की थी कयां, छो त हीअ बसर पकल आहिनि, अगरि बाहि तेज़ हूंदी त हीअ सड़ी बि सघनि था। हाणे 5-6 मिंट गुज़री चुका आहिनि, इन विच में मां 2 दफ़ा हिननि खे उथलाए चुकी आहियां, ऐं हीअ फाइनली हाणे ॾिसूं था। तव्हां ॾिसो अंबड़ियुनि जो रंग मटिजी वियो आहे, उन्हनि मां काफ़ी ॻरी ऐं हिन में मिक्स बि थी वियूं आहिनि। सो हिननि खे 2 मिंट फ्राई करे मसालो विझंदासीं। ऐं हाणे ॾिसो त अंबड़ियुनि जी जेका मौसम आहे उहा थोरी देरि लाइ हूंदी आहे, पर करेला भिंडियूं त तमामु सॼो ऊन्हारो जेको आहे सीज़न हलंदो आहे। सो पोइ छा विझिजे, पोइ या त टमाटर विझिजे, पर जे टमाटर न विझिजे त बसर, सावा मिर्च, करेला या भिंडियूं तरे पोइ उन में वरी मिर्चनि ऐं धाणनि सां गॾु अंबचूर विझिजे, हुनजो बि टेस्ट तव्हांखे ॾाढो वणंदो। त हीअ त ज़ाहिर अंबड़ियूं आहिनि, नेमत आहे, अलाह साईं असांजे लाइ छा छा ख़लु कयो आहे। सो का बि सलाह ॾियणी हुजेव, कुझु पुछिणो हुजेव, कमेंट में लिखी सघो था। हाणे असां हिन में विझंदासीं हीअ पीठल मसालो, सुकल धाणा ऐं पीठल ॻाढ़ा मिर्च, इन्हनि जो 1-1 टीस्पून आहे। असां हिन में इहो मसालो मिक्स कंदासीं। थोरी बाहि वधायां थी जीअं मसालो बि चङी तरह फ्राई थी वञे। हीअ तमामु मज़ेदार आहिनि, असां त मानी सां ई खाईंदा आहियूं, पर मर्ज़ी आहे चांवरनि सां बि खाई सघजनि था। सो मूंखे उमेदु आहे त पंहिंजी राय खां ज़रूरु मूंखे आगाह कंदव। ख़ुशि हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, खाधो प्यार सां पचायो। खाधे में ज़ाइको ई ईंदो आहे मुहबत जो, बेज़ारी करे चिड़ मां, खार मां, मजबूरीअ मां पचाइजे, उहा ॻाल्हि न ईंदी अथव खाधे में, ज़ाइके में। सो ख़ुशि हुजो, वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। सो हीअ मुंहिंजूं तयारु आहिनि, मुंहिंजा करेला पची विया आहिनि। तव्हां बि ट्राए कजो, ॿुधाइजो कीअं थिया, घर में कंहिंखे वणिया या न वणिया। सो मोकिलायूं था, वरी कंहिं ॿी रेसिपी सां गॾु थींदासीं इंशाअल्लाह। अल्लाह वाहिद।